अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोटलखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस 29/17/8/1982 सुबुह जा 4 जुड़ थधी हीर अधु कलाक अॻु उथी हथ मुंहुं धोई बुर्श हणी हींअर अची वेठो आहियां। इजो चांहि अची वई डबल रोटीअ समेत। राति नशे मन ॾिठोसीं, ख़ासि न आहे पर मिड़ई टाइम पास आहे। दिल्लीअ खां राति हिकिड़ी महाॻाइणी मद्रासण जो ॻाइणु ॿुधोसीं, जोड़ी हुई। साज़िंदनि में सारंगी हिकिड़े सनड़े चङीअ मोचारी शिकिल वारे जवानड़े पे वॼाई ऐं ख़ूब पे वॼायईं। असां लाइ दॿे में ठिकरियूं ईअं जीअं माई भाॻी ऐं जुमन जो कलाम बंगालियुनि खे वेही ॿुधाइजे, चवंदा अलाए कहिड़ा बुछड़ा रांभाड़ पिया कनि। पर मीम खे चइमि ॿुधंदासीं, हर शइ पहिरीं ओपरी अणवणंदड़ ऐं वाहियात लॻंदी आहे। असां सिंधियुनि लाइ त ॻोठ खां ॿाहिरि धारी विलायत शुरू थियो वञे। का बि शइ या को बि मज़ो हासिलु करण लाइ पहिरीं ओपिराई अणवणत ऐं बोरियत बर्दाश्त करणी आहे। ॿुधोसीं कुझु देरि खां पोइ ज़ुबान जी धारियाई, उचारनि जी कुरुख़्तगी, सिंधी वरी ॿियनि लाइ कुरुख़्त हूंदी, बर्दाश्त करे वियासीं ऐं राग मज़ो ॾियणु शुरू कयो। राग त अलाए कहिड़ो हो पर सारंग जी बि लॻार हुयसि। मज़ो ॾिनाई। मूं समूरी ज़िंदगी ओपिराईअ जे अहसास ख़िलाफ़ु जंग कई आहे ऐं ओपिरा कम कया आहिनि। ओपरियूं ॿोलियूं पढ़णु, ओपरनि मुल्कनि जा नाविल पढ़णु, ओपरियुनि ॿोलियुनि जा तर्जुमा करणु, ओपरनि माण्हुनि सां ॻाल्हाइणु, ओपरनि अणवणंदड़ ऐं ड्रेजारींदड़ ख़्यालनि खे ॿुधणु ऐं वीचार हेठि आणणु, न सोचण जहिड़ियूं ॻाल्हियूं सोचणु, न लहण जहिड़ा ख़्वाब ॾिसणु, ओपरियूं मंज़िलूं, ओपरा घस, ओपरा साथी, ओपरा वसीला जे सभु आहिस्ते आहिस्ते ज़रो ज़रो करे ॼातल सुञातल ऐं पंहिंजा थी विया। 15 सालनि जी उमिरि में मूं हिकिड़ी ओपरी ॿोलीअ में नाविल पढ़णु शुरू कयो। शाम जो शुरू थियुसि, डिक्शनरीअ जी मदद सां आदियूं थी वियूं। मूं अञा पहिरीं पैरा पढ़ी पूरी कान कई हुई। अॼु बि मूंखे उहो पहिरियों नाविल यादि आहे, एंथोनी ट्रोलोप जो नाविल 3 क्लार्क। पोइ मूं उन जूं सिटरूं यादि करे छॾियूं। साल अंदरि मूं सिंध मदरसतुल इस्लाम जी लाइब्रेरीअ में रखियल समूरा नाविल चट करे छॾिया। अॼु जे हिसाब सां उन वक़्तु 9वीं क्लास में हुउसि। रातो को हिंदुस्तानी प्रोग्राम मिड़ो ई हवाई हो। पाकिस्तान ते त ईअं ख़ैर ऐं बरकत हुई। सची जलंधर तां उर्दू मुशाइरो ॿुधोसीं। हिकिड़ो हमराह शाइरनि वारी माइक जे ॿिन भरिसां वेठो, कारो बदन में भरियल, अधु वही, अखियूं हर शाइर में खुतल हुअसि। हर कंहिंखे दाद ॾींदे ईअं थिए लॻो ॼण शहर ॿुधी वस खां बेवस थी वियो आहे। मीम खे चइमि, यार खे ॾिस, केरु हिन खां बचंदो? उहे आहिनि पेशावर ऐं कारीगर दाद ॾींदड़ हज़रत। अहिड़ो दाद ॾींदा जो माण्हू भाईंदो त घर विकिणी बि हिन मुड़ुस जो अहसान लाहियां। उहो हिकिड़ो कोन्हे, पूरे करोड़ जी क़ौम आहे। माखीअ खां मिठा, बर्फ़ खां थधा, 100 सालनि जी पोड़ीअ मर्द में 14 सालनि जी सुहिणी नीगरीअ खां बि वधीक दिलि फरेबियूं, कुर्ब ऐं कशिशूं, पछाड़ीअ जो टंगुनि तां सुथण बि छिके लाहे वठंदा। धंधो जो थियो, ॿियनि क़ौमुनि में इहो कमु चंद आवारा औरतूं कंदियूं आहिनि, हीअ सॼी क़ौम उन ई धंधे ते आहे। हाणे ॿुधाए पंहिंजो बचणु किथां थो थिए? ऐं फ़क़ति हिकिड़ो शाइर वाक़ई शाइर हो, रिवायती बेमक़सद शाइर, पर वरी बि शाइर। ॿिया त चटियूं हुआ सखणियूं। सुभाणे सुई लॻंदी, अॼु ई चवाए मोकिलियां। हेरोल्ड रॉबिन्स पियो पढ़ां। घणा साल अॻु संदसि हिकु ॿ किताब पढ़ियमि, पोइ वरी कोन ॾिठो अथमि। मीम, अॼु ठीकु कोन्हे, आउं ठीकु आहियां। अॼु कमु करिणो आहे, ख़ुदा करे वाक़ थिए, भायां थो थींदो। कैसे आऊं जमुना से तैर, पावन पड़ी ज़ंजीर हाय शामा। उथी चकर लाइ वियुसि पए त लता पेरनि में ज़ंजीर विझी छॾी। लाचार वेही कुझु गाना ॿुधणा पिया। कल्ह ॿुधोसीं त हाई जेकर अज़मत 5 नंबर ब्लॉक में हाई जेकिंग करण वारनि जे वाक़िफ़नि चाक़िफ़नि खे सलाड़े हाई जेकरनि जो ठपो हणी ब्लॉक में बंदि कयो आहे। तलाशियुनि जी बाहि ॿारे ॾिनी आहे। अचण वञण वारनि क़ैदियुनि जूं बि तलाशियूं पियूं वठिजनि। असांजी बि कंहिं बि वक़्तु तलाशी थी सघे थी। हेतिरो समूरो वक़्तु ख़ैर सां गुज़री वियो आहे। भाड़ियाईअ ते संदरो ॿधनि त सॼो असां वारो घरु ॿुहारे खणी वञी सघनि था। असां पारनि जी कहिड़ी शइ हाकिम तबिक़नि जे कानून खे पसंदि ईंदी? 18/8/1982 ईस्वी
सुबुह राति आधी राति जो सख़्तु सीउ थियुमि, हिकदमि अंदरि आयुसि, विटामिन A, D जी गोरी वरितमि, खाधमि, 2 कंबल मथां विधमि, तॾहिं निंड आई। सुबुह जो उथियुसि त ठीकु हुअसि। नाश्तो कयो अथमि, पुराणा गाना ख़तमु थिया आहिनि। अॼु सालनि खां पोइ घर आया मेरा परदेसी जा बोल ॿुधासूं, पर 2-3 बंद ॿुधाए खणी बंदि कयाऊं। अलाए छो मुतासिर थियण जी उमिरि ॿालपण जवानी आहे। हर माण्हू उन्हनि दौरनि जी ॻाल्हियुनि खे घणो यादि रखे ऐं अहमियत ॾिए थो, ख़ासि करे ॿालपण जी ॻाल्हियुनि खे। मूं ॾिठो आहे त मूंखे जेके पुराणा गाना, अदाकार ऐं फिल्मूं बेहदि वणियूं, तन मूंखे बिल्कुलु मामूली हुआ। हींअर शायदि माण्हुनि जो पहिरियों दफ़ो उन्हनि सां वास्तो पवे त जेकर माण्हू उन्हनि खे का बि अहमियत ई न ॾिए। पर असुलु अहमियत रुॻो शयुनि जी न हूंदी आहे, माहौल ऐं ज़माने जी बि हूंदी आहे। राति लाहौर टीवीअ तां हिकिड़ो ड्रामो बनीअ बाबति ॾिठोसीं, बोर हो। ॿियो जलंधर तां ॾिठोसीं, सांवली। सिलसिलो आहे, बसि ठीकु आहे। दिल्लीअ जे सिधी नशरियात में घणो वक़्तु एशियाई खेलनि जे दिल्लीअ में थियण बाबति कयल तयारियुनि जो अहवालु हो। चयाऊं थे त उहे रांदियूं पहिरीं दिल्लीअ में शुरू थियूं हुयूं 1952 ईस्वीअ में। हाणे 30 सालनि खां पोइ दिल्लीअ में थी रहियूं हुयूं। हाणे अफ्रो एशियाई रांदियूं बि शुरू थियण वारियूं आहिनि। हिंदुस्तान जी मर्ज़ी आहे त उन्हनि जो मुहूर्त बि दिल्लीअ में थिए। जंहिं सिख सरदार उहे ख़बरूं पिए ॿुधायूं, सो एशियाई रांदियुनि जे इंतिज़ामनि जो इंचार्ज हो। मालूम थिए थो त दिल्लीअ जी हुकूमत जे इंतिज़ाम ते सिख काफ़ी कब्ज़ो कयो वेठा आहिनि। सिख असां वारनि पश्तून भाइरनि वांगुरु था ॾिसजनि। सदर बि थियनि अयूब ज़ील सिंह, जनरल बि थियनि पख्तूनस्तान ऐं ख़ालिस्तान जूं तहरीकूं बि हलाइनि। घोड़ा बि चालू त असां सां निसोरो वेल ऐं सॼे मुल्क ते कब्ज़ो बि। सरदार साहिबु अंग्रेज़ी भुॻड़ा ॾेई पढ़ियो, शायदि गीतूं पे ॾिनई। दिल्लीअ तां राति ग़ज़लनि जो प्रोग्राम ॾिनऊं। पाकिस्तानी शाइरनि नासिर काज़मी ऐं फराज़ जे ग़ज़लुनि जो ग़ज़ल ठीकु हुआ, पर असुलु शइ हो ॻाइण वारो ख़ालिद सलीम। 63 सालनि जो हिकिड़ो निहायत कदावर ऐं ख़ूबसूरत मर्द हो। बेहदि सुहिणे अंदाज़ में थी ॻायई। पर असांजे टीवीअ ते कठे थियलनि जूं अखियूं उन मोहतरमा में खुतल हुयूं जंहिं कंपेयरिंग पे कई। मसइलो रुॻो सूंहं जो कोन हो, हालांकि उहो फ़ैसिलो करणु मुश्किल हो त मोहतरमा ऐं ख़ालिद मां वधीक सुहिणो केरु। पर मोहतरमा जो अंदाज़ आम कंपेयरनि खां बिल्कुलु निरालो हो। हितां वारनि वांगुरु बल्कि हिन मुल्क जे समूरे हुक्मरान तबिके वांगुरु रुॻो लफ़ाज़ी बेहूदी अदाकारी ऐं रांभाट कोन हुआ, पर ईअं थिए लॻो ॼण माण्हू घर में वेठो आहे ऐं हूअ बि घर जी भातियाणी आहे। ख़ालिद बि विच विच में को हिकु अधु अखर का निगाह तंहिं में बि वधा हलकिड़ाई न। कंहिं महिल वाह थे कई। असां वारे फ़नी, सियासी ऐं ॿिए क़िस्म जे इज़हार जी मौजूदा तरीक़े जो निचोड़ जेकॾहिं हिकिड़े अखर में बयानु करणो हुजे त उन लाइ अंग्रेज़ी अखर लाउड इस्तेमालु कजे। अंग्रेज़ीअ में उहो तमामु मानाख़ेज़ ऐं घटि ज़ात जो अखर आहे। तंहिंखां सवाइ काल्ह जलंधर तां ॿारनि जा 2 रक़्स बि ॾेखारियाऊं। हिकिड़ा ॿार हुआ नीलम कलमांदर नवां शहर जा, ॿिया जलंधर जे सोइकड हार्ट मुक़दस दिल स्कूल जा। जलंधर वारनि ॿारनि तमिलनाडु जे सूबे जो नाच ॾेखारियो, उन सां गॾु ॻायाऊं बि पिए। डोंकनि जो नाच हो। छोकिरियूं 7-8 सालनि जूं हुयूं। नाच तमामु पेचीदा ऐं ख़ूबसूरत हुआ। पल पल में नचंदड़ पंहिंजी पोज़ीशन बदिलाई पिए, ॼण फ़ौजी परेड जा करतब हुजनि। पर वॾी शइ हुई हिननि जी मासूमियत, धीमो ऐं माठो अंदाज़, हुनर ऐं कमाल। ॾिसिजे थो त हिंदुस्तान जी तालके लेवल जे शहरनि में बि मज़हबी इदारनि तरफ़ां तोड़े सरकार तरफ़ां राग ऐं नाच जा स्कूल हलनि था। ॾखण दरावड़ हिंदुस्तान त ख़ैर राग ऐं नाच जो समुंड आहे, उन्हनि जो दीन ईमान राग ऐं नाच आहे। जलंधर जे ॿारनि जे प्रोग्राम में छिड़ ॿार न ईंदा आहिनि जीअं असां वटि आहे। उते दस्तूर आहे त हर भेरे को नओं स्कूल पंहिंजा ॿार तयारु करे मोकिलींदो आहे। उन करे ॿारनि जो प्रोग्राम दर हक़ीक़त वॾनि जूं अखियूं खोले छॾींदो आहे। 5-7 सालनि जा ॿार सितार वॼाईंदा त बेअख़्तियार सुभाणे अल्लाह निकिरी वेंदी। नाच ॾिसबो त चइबो त वॾनि जी कहिड़ी मजाल आहे जो अहिड़ो नाच करे सघनि। हूअं चर्चनि बैतनि ऐं ख़ासि करे ख़ुदि कलामीअ में त हिननि जो जवाबु कोन्हे। हिननि जे कंपेयर जो अंदाज़ असां वारनि खां मुख़्तलिफ़ आहे।
हिते असां वटि ॿारनि ते वॾा चढ़िया वेठा हूंदा, खेनि निड़ीअ मां अखर कढणु कोन ॾींदा, ॼण हू हिते बि स्कूल में वेठा आहिनि, हुते जो माहौल ॿियो हूंदो आहे। हिंदुस्तानियुनि में हिकिड़ी कुदरती नरमाई ऐं मेठाज आहे, असां वटि हिकिड़ी कुदरती जागीरदारी, कुरुख़्तगी ऐं अॻिराई आहे। सकाफ़ती सुभाउ जो उहो बुनियादी फ़र्क़ु हिते जे फ़न खे आम तरह उन्हनि बुलंदियुनि ते रसणु नथो ॾिए जिन ते हू पहुतल आहिनि। बाक़ी जो रेडियो टीवी सरकारी मुल्हनि जा हुजरा बणिया पिया आहिनि, सो लाहौर में त ॿुधो अथऊं त माण्हू पंहिंजूं टीवियूं खोलींदा ई जलंधर वारे चैनल ते आहिनि, न त बंदि जो बंदि। लाहौर तां शोगन अंग्रेज़ी फिल्म जी चौथी किस्त ॾेखारियाऊं। अॻे आॾियूं बि थी हिकु अधु किस्त ॾिठी हुयमि, पूरी किस्त हीअ ॾिठमि। हिन फिल्म में ख़ुशूसियत हीअ हुई जो हीअ फिल्म अंग्रेज़ी आहे, पर आहे हिकिड़े गैर अंग्रेज़ी गैर यूरोपी एशियाई मुल्क जापान बाबति ऐं उते फिल्म आयल। किरदारनि जी वॾी अक्सरत जापानी आहे, जे सॼो वक़्तु रुॻो जापानी ॻाल्हाइनि था। हिकिड़ी जापानी छोकिरी जापानी लहजे वारी अंग्रेज़ीअ में तर्जुमा करे थी, गोया फिल्म बुनियादी तौरु जापानी आहे ऐं सानवी तौरु अंग्रेज़ी। उन करे जापान बाबति एतिरी मालूमात हासिलु थिए थी जो हूअ नामुमकिन आहे। हीअ हिकिड़ी अहिड़ी अंग्रेज़ी फिल्म वांगुरु आहे जेका पाकिस्तान में फिल्म आई वई हुजे, उन जा घणा अदाकार पाकिस्तानी, मोहम्मद अली, ज़ेबा नदीम वग़ैरह हुजनि, जे सभु उर्दू ॻाल्हाइनि, ऐं का पंजाबी छोकिरी पंजाबी लहजे वारी अंग्रेज़ीअ में कंहिं हिकिड़े सचे पचे अंग्रेज़ किरदार खे उन्हनि जी ॻाल्हि जा कुझु हिसा तर्जुमो करे ॿुधाए। फिल्म मां ख़बर पए थी त जापानी तोड़ खां वठी अहिड़ी गैर मामूली क़ौम आहिनि, अहिड़ी गैर मामूली बि न जो सॼी दुनिया में हिन जहिड़ो को बि न हुजे, त बि चङी मोचारी गैर मामूली। संदसि जागीरदार हाकिम तबिको काफ़ी ताक़तवर पिरहियो आहे। मूं जापान जी तारीख़ बाबति हिकु अधु किताबु पढ़ियो आहे। जापान जी ॿी अज़ीम जंग में हार जी पोइ इंडियन जे बाबति हिकु हैरत अंगेज़ किताबु द लास्ट डेज़ पढ़ियुमि। मोहम्मद हफ़ीज़ कुरैशीअ खे ॾिनमि, वरी वठणु विसरी वियो। पाण जापान जी लड़ायुनि बाबति किताब पढ़िया अथमि। ॿिनि लड़ायुनि जा अहवाल तफ़सील सां ॾिनल हुआ। हिकिड़ो जनरल मैक आर्थर फिलिपाइन बाबति ॾिनो आहे, ॿियो मेडवे बेटन वटि ज़बरदस्त बहरी लड़ाईअ बाबति हो। जंग खां अॻु ताईं टोक्यो में अमरीकी सफ़ीर पंहिंजी रोज़मर्रा जी सिफ़ारती डायरी 8 years इन जापान लिखी आहे, सा पढ़ियमि। तंहिंखां सवाइ 14वीं सदीअ जे जापान बाबति हिकु अचरज में विझंदड़ नाविल पढ़ियुमि, द लैंड ऑफ द फैन। जापानी अदब बाबति बि कुझु पढ़ियुमि, पर हवाई नमूने। हींअर असांजे सिंधबाद सैलानी अल्ताफ़ शेख जापान बाबति किताबड़ो लिखियो आहे, मज़ेदार ऐं काराइतो आहे। वधीक मज़ेदार ॻाल्हि उहा आहे जो बदनाम घर जा गुल्लू सिंधी जापान जहिड़नि मुल्कनि बाबति किताब लिखनि। जापान पाण ॿियनि जूं छटियूं जागनि, तन खां गोई खणणी थिए। 1982 ईस्वी सुबुह राति देरि सां सुतासूं, सुबुह जो सवेल उथियुसि। रफ़ीक मुलाज़िम 6 बजे ताईं ड्यूटीअ ते हो। कोट मोके गश्त ते अंदरि झाती पाताईं, मूं सॾायुसि। खांसि भुले शाह हुसैन जो चूंड कलाम जंहिं नोटबुक ते लिखियो हुयुमि, तंहिं बाबति पुछियुमि ऐं हाल अहिवाल वरितुमि। हींअर मीम सां वरी बि किले बाबति कचहरी थी आहे, के विसरियल ॻाल्हियूं यादि आयसि। मूं चयो, सदियुनि खां फ़ौरन ऐं ज़ालिमनि खे हिकिड़ी ज़रह पातल आहे, उहा आहे फुरियलनि मारियलनि जी माठ जी ज़रह, आम जी मजमूई बेख़बरीअ जी ज़रह। जेको फुरिजे मारिजे थो, सो ॿियनि ते थियल फुरमार खां चङीअ तरह वाक़िफ़ु न आहे, तंहिं करे उहा फुरमार उन ते विझ थियो कड़कियो पए। जे हू उन ॻाल्हि खां अॻुवाट बाख़बर हुजे हा त आउं अकेलो कोन आहियां, उहा हालति ॿियनि केतिरनि सां बि थी आहे। उन्हनि मां केतिरनि उन जो हिमत सां मुक़ाबिलो बि कयो आहे ऐं ज़ालिमनि खे मुकमिल कामयाबी हासिलु करण में नाकाम बनायो अथनि। माण्हू अहिड़नि हमलनि में ज़ख़्मी ज़रूरु थिया आहिनि, पर मजाउनि के कंध ऊचा झले सुरख़ुरू थी पार पइजी विया आहिनि। त जेकर हू रुॻो पाण खे ई अकेलो मज़लूम, ज़लील कयल, बदनसीब ऐं ख़्वार ख़राब हरगिज़ न सम्झे हा। जेकॾहिं माण्हू सम्झी वञनि त असांजे ॾुख, असांजी महरूमी, असांजी ज़िलत ऐं असांजी शिकस्त अलॻि ज़ाती न पर गॾियल आहिनि, त जेकर हीअ दुनिया ई बदिलिजी वञे, कंहिंखे पुलिस नाजाइज़ तंग करे थी, असांजा ॿार थाणे ते घुराए थी, खांसि चटी भराए थी, खेसि ज़लील करे थी, कंहिंजी चोरी थिए थी, कंहिंखे गुंडा मारीनि था, कंहिंजे बदमाश
ज़बरदस्ती धीअ या ज़ाल खणी वञनि था, कंहिंखे बेगुनाह जेल में विधो वञे थो ऐं संदसि ॿार पुठियां फाका कनि था, कंहिं ज़ेर दस्त खे बेसबबु सस्पेंड कयो वञे थो या नौकरीअ मां कढियो वञे थो, त ॿिया हिकदमि उन खां परे थियो वञनि, दिलि में ख़ुशि था थियनि त असीं हिन मुसीबत खां बचियल आहियूं ऐं खेसि दिलि ई दिलि में अॻूणे कंहिं हिसाब में ॾोही था ठहिराइनि। अहिड़ीअ रीति हर को अकेलो अकेलो ज़ुल्म ऐं ज़िलत जो शिकार थिए थो, बचियल केर बि कोन्हे। रुगो ज़ुल्म ऐं ज़िलत जा रूप धारदार आहिनि, वक़्त धार आहिनि ऐं बहाना धारदार आहिनि। चवंदा आहिनि मरणु नाहे महणू परणू नाहे गार, उन में उहो वाधारो थियणु घुरिजे त अवाम दुश्मन हथां ज़ख़्मी थियणु ऐं ज़ुल्म ऐं ज़िलत जो शिकार थियणु अवाम लाइ ज़ाती शर्म जी ॻाल्हि कान्हे। उन में कंहिं बि ज़ाती ऐब या मलामत या फ़िकाईअ जी ॻाल्हि कान्हे। फ़ोरू निज़ाम जो सूअर फिरे पियो, अॼु हिन खे ॾाड़े थो सुभाणे हुन खे। असां मां हर हिक जी अॼु उहा हालत आहे जो अॼु ज़ुल्म ऐं ज़िलत जी शिकार हिन भाव ते खिलूं ऐं चिथरूं था करियूं ऐं पाण खे हुन जे भेट में ख़ुशि नसीब ऐं मोतबर पिया सम्झूं ऐं सुभाणे हुन भाव बाबति उहा रवक्श अख़्तियार करियूं था ऐं परीहं ख़ुदि उन ज़ुल्म ऐं ज़िलत जो शिकार थियूं था ऐं माण्हुनि हथां टोकुनि चिथरुनि ऐं हकारत जो शिकार था बणिजूं। असांखे सम्झणु घुरिजे त उहो लगातार वारे वारे सां असां अवाम ते गॾियल हमिलो आहे ऐं असीं सभु हथ करे उन जो मुक़ाबिलो कंदासीं त अवाम दुश्मननि जूं वायूं बताल थी वेंदियूं। जे हिकिड़ो बेगुनाह मार खाए ऐं 100 घर ॿियो न त रुगो संदसि घर वञी संदसि सची हमदर्दी कनि त उहा मार मज़लूम बदिरां ज़ालिम लाइ मार बणिजी वञे। को बेगुनाह झलिजे या बेइज़त थिए ऐं 100 ॼणा उन जे बचनि जे मथे तां हथ भुणाइनि, संदसि लज ऐं घर वारनि खे सवाई इज़त ॾियनि, खेनि दिलदारी ॾियनि ऐं मज़लूम जे सची साराह कनि त ज़ालिमनि जूं चढ़ियल दांगियूं जेकर लही वञनि। चङाईअ बुराईअ साराह ऐं हिकारत जा क़दुर ऐं मापा बि बदिलाइजनि। मज़लूम बदिरां ज़ालिम खे हक़ीर ज़लील सम्झणु घुरिजे, ज़ुल्म ऐं ज़िलत जो शिकार थियण वारे जी इज़त करणु घुरिजे ऐं न नीच ऐं कमीने ज़ालिम जे पंहिंजो हुजे या पराओ ॾुखोयल जो भाव आहे। सैद हुजे या शिकारी, भील हुजे या समूह, बलोच हुजे या पठान या पंजाबी सिंधी हुजे या को ॿियो, कारो हुजे या गोरो, ॾुखोयल जा पाण में अज़ली ऐं अबदी 7 संग आहिनि। सचो पचो रिश्तो फ़क़ति मज़लूम अवाम जो ज़ालिमनि ख़िलाफ़ वेढ़ जो आहे, वढियल जो माइटु आहे। वढियो हुएं त वेह न त वेठो, वढियो हुएं त वेह न त वठियो वञ जो वाट तूं। शाह कुठलनि जो कबीलो हिकिड़ो आहे, हर एक खे कुश्त आहे ना शुद्ध अज़ कबीलाए मां नीस्त। जेको कुठल न आहे सो असांजे राज मां नाहे। अवाम दुश्मन फ़ौरन ऐं ज़ालिमनि जे विच में हलंदड़ वेड़ में जेको जेतिरो वधीक ज़ुल्म ऐं ज़िलत जो शिकार ऐं मुक़ाबिलो कंदो सो ओतिरो इज़त प्यार मुहबत ऐं मदद जे लाइक़ु, चाहे सुञाणप हुजे या न हुजे। बड़ा ही दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही, तुम्हारे नाम पे आएंगे गम गुसार चले। हिन आलिम जंगाण में अवाम मंझां हर ज़ख़्मियल जे ज़ख़्म खे चुमणो आहे, उन ते सची हमदर्दी ऐं हाल सारो हर मुमकिन मदद जो मलम रखणो आहे। ॿिए तरफ़ ज़ख़्मी थियल खे ज़ख़्म खोले ॾेखारणा आहिनि, लिकाइणा न आहिनि। उन्हनि ते फ़ख़्रु करिणो आहे, फिको ऐं शर्मसार थियणो नाहे। शर्म ज़ालिमनि खे अचणु घुरिजे, मज़लूमनि लाइ छाजो शर्म। हर ज़ुल्म, हर ज़्यादती, हर ज़िलत जे शिकार खे घर जे कुंड में लिकी अरमान करण बदिरां घर जे छित ते चढ़ी वॾा वाका करे अवाम खे ज़ालिम जे ज़ुल्मनि जो तफ़सीलवार बयानु करे ॿुधाए ज़ालिम खे अवाम अॻियां नंगो करे बीहारणु घुरिजे। का बि ॻाल्हि शर्म विचां खाई न वञणु घुरिजे। अवाम जे हिकु फ़र्द ख़िलाफ़ थियल जुर्म खे लिकाइणु शर्म ऐं ॾोह जी ॻाल्हि आहे। बयानु करणु फ़र्ज़ु आहे। अवाम जी हालत में हर ॾोह जी सची फस्ट रिपोर्ट दाख़िल थियणु घुरिजे। ज़बानी तोड़े लिखत में मज़मून ख़त ऐं किताब लिखणु घुरिजनि। अवाम कॾहिं न कॾहिं इंसाफ़ करण जी ताक़त हथ करे वठंदो।
बल्कि हिन हाल में बि अवाम जे मुजरिम जे अवाम जे ख़िलाफ़ ॾोहनि खां चङीअ तरह वाक़िफ़ थी वेंदो, तंहिंजी ज़िंदगी ज़हर करे सघे थो। ठटे ज़िले जा माण्हू बि वाक़िफ़ थियनि, जंहिं ॻोठ या पाड़े में उहो इंस्पेक्टर रहे थो तंहिंजा माण्हू बि वाक़िफ़ थियनि। उन्हनि कानून दुश्मन ऐं अवाम दुश्मन हरकतुनि ख़िलाफ़ अवाम जी नफ़रत, हिकारत ऐं कावड़ जी बाहि पखड़ंदे पखड़ंदे संदसि बिरादरीअ ऐं घर ताईं पहुची वञे ऐं संदसि पीउ, पुट, भाउ, ज़ाल, साले, सहुरे, नाठीअ, नंढे वॾे खे ख़बर पइजी वञे त हीउ अवाम जो अहिड़ो नीच ऐं कमीनो मुजरिम आहे। स्कूल जे ॿारनि खे ख़बर पए त फलाणो छोकिरो फलाणे कासाईअ जो पुटु आहे, मायुनि खे ख़बर पए त फलाणीअ माईअ जे मुड़ुस जा करतूत हीअ आहिनि, त हुन जो घर बि हुन लाइ तपी ट्रामणी थी पवंदो। अवाम जी नफ़रत जी आग हिन खे पंहिंजे बिरादरीअ ऐं पंहिंजे शहर में वकोड़े वेंदी, हिन लाइ जीअण जंजाल थी पवंदो। हिन गैर क़ानूनी ऐं वहशानी हरकतुनि सां जिन ॿारनि बचण लाइ कमायो हूंदो, से ई मंझां से कक थी पवंदा। हराम जी कमाई ऐं तरक़ीअ मां खेसि का बि इज़त हासिलु कान थींदी। ज़िलत जी ज़िंदगी संदसि मुक़दर बणिजी वेंदी ऐं हू ॿियनि पाण जहिड़नि ज़ालिमनि लाइ इबरत जो मिसाल बणिजी पवंदो। हुन करे ॾुख ऐं ज़िलतूं लिकाइणु गुनाह आहे, उन्हनि खे बयानु करणु मुक़दस फ़र्ज़ु आहे। पूरनि ज़लील तफ़सीलनि सां बयानु थिए, ज़रे पुरज़े, अखर ब अखर, दिलि ते पथर रखिणो पवे त रखिजे, आरज़ी बेइज़ती ऐं ज़िलत सहणी पवे त सहिजे। मारूं मोचड़ा तादियूं जिनसी वहशानतियूं थियल हुजनि त उहे बि बयानु कजनि। घरनि, ॿारनि, ज़ालुनि, माइरुनि जूं बेइज़तियूं थियूं हुजनि त उहे बि बयानु कजनि। सभु कुझु ज़िबानी ऐं लिखत में अवाम आॾो पेश कजे, तव्हांजो ज़ालिम मज़लूम बदिरां ज़ालिम लाइ शर्मसारी, ज़िलत ऐं नुक़सान जो सबबु बणिजी वञे। ज़ुल्म जो सचो पचो अहवालु अवाम जो जंगी हथियार बणिजी वञे। ॻोड़ा गुस्से में ऐं गुस्सो गॾियल ऐं रिथियल लाॻीते अमल में तब्दील थी ज़ालिमनि लाइ धरती तपाए टांडा करे छॾे। अॼु ॾिसण जा टीवी प्रोग्राम आहिनि, लाहौर तां अॼु आज दी कहानी, जलंधर तां चित्रहार ऐं ड्रामो गर्दिश, ऐं दिल्लीअ तां क़ौमी प्रोग्राम। अॼु दी कहानी बसि ठीकु हुई, गर्दिश खां अॻु मूंखे निंड वठी वई। दिल्लीअ जे क़ौमी प्रोग्राम में मद्रास स्टेशन ते रिकॉर्ड कयल दिलि जो ऑपरेशन ॾेखारियाऊं। ॻाल्हि ॿोल अंग्रेज़ीअ में हुई, अनाउंसर तेज़ हुई, डॉक्टर माहिर थे ॾिठा। ज़िंदगीअ में पहिरीं ऑपरेशन ॾिठुमि, उन खां पोइ हिकिड़ो नाच ॾेखारियाऊं, शायदि हिमाचल प्रदेश जो। औरतूं मथे ते रुमाल ॿधल हुआ, कमीस जे बदिरां जुबन जहिड़ा कपिड़ा पियल हुअनि। मर्दनि खे तंग हिंदुस्तानी पतलूनूं पियल हुयूं। ख़ासि शइ हुई बंगाल नाचनि जो प्रोग्राम। 15-20 ॼणनि मर्दनि ऐं औरतुनि कोर्स में ॻायो पिए, ऐं कॾहिं हिकिड़े मर्द या औरत, कॾहिं ॿिनि चइनि या 10 औरतुनि नाच पिए कयो। उन ॻाइण ते 8 खनि मुख़्तलिफ़ राग ऐं नाच ॾेखारियाऊं। अटकल मुनू कलाक खनि लाॻी उहे नाच हलिया। तमामु ख़ूबसूरत नाच हुआ, ॻाइण बि सुठो हो, पर नाच बहितर हुआ। चित्रहार में हेमा मालिनी बार ते आई। गानू या नाच को ख़ासि कोन हो। शाकिर शाह 2-3 भेरा चयो त मौजूदा गश्त जी ड्यूटी सख़्तु आहे, बीमार थी पियो आहियां। असां चयसि तोखे ॿी का ड्यूटी वठाए ॾियूं, त चयाईं हीअ ऑफिसर तव्हांखे रुॻो मेठ था ॾियनि, उन्हनि में का बि उमेद न कजो। अॼु खां बी क्लास जो इंचार्ज थियो आहे, जिते मोटा सेठियूं ऐं ठेकेदार रहनि था। चांदी थी वियसि, पर मजाल आहे जो खणी थोरे जो अखर बि वात मां कढे। उल्टो टंग असां ते, ड्यूटी ज़्यादा वक्त देनी पड़ेगी, लेकिन खैर अकरम शाह कहता था कि लोगों के ज़्यादा करीब ना लगो, लेकिन मैंने कहा कि भाई इखलाकी हमदर्दी मेरा फ़र्ज़ है। पंहिंजे पर में असांखे उल्लू ऐं चूतियो करियो पियो हलाए। सणाई हुजेसि यूपीअ जो तोहफ़ो आहे, एतिरो संदसि हक़ आहे। मिसकिन बुखियो बीमार हुजबो त हुजबो, पर ॿिए खे चूतियो बणाइण या घटि में घटि चूतियो सम्झण खां बाज़ कीन अचिबो। उहो त आहे मिसकिन सिपाही, ॿियनि जी त ॻाल्हि ई परे। हिते हिकिड़े साहिब बाबति ॿुधुमि त चए थो 15,000 जी मसवाड़ जाइनि मां माहवार मिलेमि थी। ॿनीअ टुकर मां घर जो ख़र्च पखो पियो निकिरे, ज़मीर थो खाए में। हाणे वकालत छॾे रुॻो पोरियत अवाम जी ख़िदमत कंदुसि। दिलि में सोचियुमि असां वटि जंहिंखे रुॻो 1500 रुपया माहवार हुजनि, उहो बि पाण खे सरमाएदारनि जो अज़ीज़ ऐं रत सम्झी उन्हनि पारां ॾंडा खणी बीह रहे।
जंहिं हारीअ वटि बि 1500 गॾु थी वञनि त ड्रोड़ करे वञी करे वॾेरनि जो साथारी थिए। हिते हिकिड़ो हारी वर्कर आहे, किले मां आयो आहे, वकील आहे, पर घणो करे ड्रोड़ रुॻो हारियुनि पारां अथसि। पीपीअ जो आहे, किले वियो त वटि 15,000 खीसे में हुआ, गच ज़मीन अथसि, ख़र्च सिर जो हर महीने 5,000 अथसि। हिते एयर कंडीशन अथसि, हिते आहे, हारियुनि में कमु कंदो। मीम चए थो त राति ॾींहुं जागीरदारनि सां वेड़ अथसि, हटणु हराम आहे, झेड़नि में लखे ख़र्च करे छॾींदो। मतिलबु त असांजे हिसाब सां चङो मोचारो ज़मींदार आहे, पर आहे हारी वर्कर। जागीरदारनि ज़मींदारनि जो सख़्तु मुखालिफ़, किले में बि उन्हनि चुगलियूं हणी मोकिलियुसि, पर हटण वारो कोन्हे। हिते ॿियनि खे त ठहियो, पर किले में मोकिलियल हाईजेकिंग ऐं तक़रीबकारीअ जे मुलज़िमनि खे बि जॾहिं वापसि जेल मोकिलींदा तॾहिं किताबनि, रेडियनि, टीवियुनि ऐं एयर कंडीशनरनि जी मोकल ॾेई मोकिलींदुसि। सिंध में सखर जेल में बेनज़ीर साहिबा खे बि 50 रुपयनि वारे रांदीके जहिड़ो रेडियो रखण जी मोकल कान हुई।